अहम ख़बर ॾियूं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो तुर्क सदर रजब तैयब उर्दुगान सां फोन ते राब्तो थियो आहे। अव्हांखे अपडेट कयूं त राब्ते दौरान ज़िलज़िले सबबि थियल तबाही ते ख़यालनि जी ॾेवट कई वई आहे। मौसमियाती तब्दीलियुनि जी तबाही जी शिदत वधी रही आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त कुदरती आफ़तूं कंहिं सरहद खिते ऐं मख़सूस क़ौम ताईं महदूद न आहिनि। राब्ते दौरान ज़िलज़िले सबबि थियल तबाही ते ख़यालनि जी ॾेवट कई वई आहे। वज़ीर आज़म चयो आहे त मौसमियाती तब्दीलियुनि जी तबाही जी शिदत वधी रही आहे। कुदरती आफ़तूं कंहिं सरहद खिते ऐं मख़सूस क़ौम ताईं महदूद न आहिनि। अव्हांखे ॿुधायूं त वज़ीर आज़म पारां ज़िलज़िले सबबि इंसानी जानियूं ज़ाया थियण ते ॾुख जो इज़हार कयो वियो आहे। ज़ख़्मियुनि जी सिहतयाबी लाइ बि दुआ घुरी वई आहे। अव्हांखे अपडेट कयूं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो तुर्क सदर रजब तैयब उर्दुगान सां फोन ते राब्तो थियो आहे। राब्ते दौरान ज़िलज़िले सबबि थियल तबाही ते ख़यालनि जी ॾेवट कई वई आहे। मौसमियाती तब्दीलियुनि जे तबाही जी शिदत वधी रही आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त कुदरती आफ़तूं कंहिं सरहद खिते ऐं मख़सूस क़ौम ताईं महदूद न आहिनि। वज़ीर आज़म पारां ज़िलज़िले सबबि इंसानी जानियूं ज़ाया थियण ते ॾुख जो इज़हार कयो वियो आहे, जॾहिं त ज़ख़्मियुनि जी सिहतयाबी लाइ बि दुआ घुरी वई आहे।